सही तो वॾो कारनामो करके करियो हिक ॾींहं ते तव्हां मार निकिरी था अचो ॿिए ॾींहं ते वरी उहो चकर ख़ान आज़ाद थी निकिरी थो अचे ऐं आज़ाद थी करे वरी अकबर ख़ान जी छोरीअ खे बि गॾु वठियो थो अचे इहो सही वॾो कारनामो पर यार बाबा रे इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कान थी अचे त आख़िरकार इहो कमु कंहिंजो आहे इहो सॼो कमु दिलावर ख़ान जो आहे हुन अकबर ख़ान जे कुझु माण्हुनि खे ख़रीद करे छॾियो आहे हूअं बि इहो एॾो वॾो कमु थिए ई कोन हा जॾहिं पंहिंजा गद्दार थींदा आहिनि न त पोइ ई एॾा वॾा कारनामा अंजाम थींदा आहिनि हाणे छा अकबर खान मत करे वेही रहंदो पुफी हिन वक़्तु अकबर खान पंहिंजे होश में कोन्हे जेको बि माण्हू हुनजे आॾो आयो न हुनखे गोली हणण में देरि कोन कंदो यार मुराद मां त होसीं ताईं घर खां ॿाहिरि ई न निकिरंदुसि जेसीं ताईं मसइलो हल न थिए अदा मसइलो हल थी वेंदो बाबा खे वठी वञी अकबर खान जे अॻियां बिहारियो हीअ वरी बाउंतरीअ जी धीउ इहो थी सोचे चवे त बाबो अॼु मरे त सुभाणे ॿियो ॾींहुं न थिए कंहिंजी दिलि ठारी हुजे त तोला दुआ बि निकिरे कंहिंजी मूंखे कंहिंजे दर जी ज़रूरत ई कान्हे जेका ज़िंदगी हूंदी न ॾुखी सुखी मुंहिंजी गुज़री वेंदी रुंडा हर माण्हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वेंदो पर नेका माल अॻिते कमींदा ॻाल्हि त ॿुधो आहे भाई तूं भला को अलाह साईं जे वेझड़ो आहीं या को ओला आहीं या तूं बि मूंखे बाऊं कंदे मुंहिंजी ज़िंदगी 4 फुट वधी वेंदी मूंखे तव्हांजी दुआ का बि ज़रूरत कान्हे मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे ॾुखी आहे सुखी गुज़ारींदुसि बाबा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।